वक़्त जे ॿिनि सर्द ज़र्द आङिरियुनि में हिकु दुखियल सिगरेट आहे ज़िंदगी। इमदाद हुसैन। वक़्त जे ॿिनि सर्द ज़र्द आङिरियुनि में हिकु दुखियल सिगरेट आहे ज़िंदगी। थोरो दूर ऐं थोरी रोशनी। आऊं बसि तोसां गुज़ारण थो घुरां, आऊं बसि तोसां गुज़ारण थो घुरां, तो सवा सभु कुझु विसारण थो घुरां। ज़िंदगी इहे चंद सूटनि जे करे मुझे सिगरेट पीअण जो न वणे स्टाइल, मुझे सिगरेट पीअण जो न वणी स्टाइल। मां त टीवीअ ते ॿी बार लॻो हुउसि चयो, जे वक़्तु पढ़ियो धुएं जो बादल, तंहिं वक़्तु सफ़ा ॿार लॻो हुउसि। ॿांहठि गेड़ विच में मेज़, आउं तो लाइ परियों पार लॻो हुउसि चयो, तूं मुंहिंजी चैन स्मोकिंग ऐं घणो ॻाल्हाइण, आउं बकवास ऐं बेकार लॻो। वाह 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 वाह। कोजो तोड़े काणो आहे अॼु राति त हर को राणो, कोजो तोड़े काणो आहे अॼु राति त हर को राणो आहे। माड़ी माड़ी वांदी आहे तुंहिंजी मुंहिंजी चांदी, को बि पुछण वारो कोन्हे, को बि चवण वारो कोन्हे। तूं बि नशे में, मां बि नशे में, चंड बि आहे पंहिंजे लाइ में। वाह वाह वाह। हल त हली अॼु मौज मल्हायूं, काक महल जो दर खड़कायूं। प्रीत जो हिकिड़ो पल ई सही, चोरीअ जो हिकु छल ई सही, खाधल ई सही, पीतल ई सही, मूमल न सही, अड़े सुमल ई सही। वाह वाह वाह। अॼु असीं ॾाढे नशे में आहियूं। अॼु असां जी ॻाल्हि का दिलि में न कजो, अॼु असां ॾाढे नशे में आहियूं। अॼु असांजी ॻाल्हि का दिलि में न कजो। काम ते साथी मसी आई क्रास, मंदरनि जे गिटड़नि में मुंहिंजी मस्जिद ख़ाली शीशो ऐं गिलास, ॿी सॼी बकवास आहे आसपास। अॼु असां ॾाढे नशे में, अॼु असांजी ॻाल्हि का दिलि में न कजो। चंड निकिरे नथो, वक़्तु गुज़रे नथो, यादि विसरे नथो। इहो शेर काफ़ी न आहे, बाक़ी त भराव ऐं अहिड़ो ख़ूबसूरत भराव खे इमदाद करे वई। चंड निकिरे नथो, वक़्तु गुज़रे नथो, यादि विसरे नथो, हल त के महक ॾे हलूं। बंदि मस्जिद जो दर, नफ़रतनि जो नगर, छो थियूं दर बदर। हल त के महक ॾे में हलूं, सागरनि में भरियूं मुल्कंदियूं गुल परियूं, घर हली छा कर। हल त के महक तोखे तुंहिंजो मुड़ुसु बि हूंदो, मूंखे मुंहिंजी ज़ाल बि आहे, घर जी मानी केरु थो खाए, हल त हलूं के होटल में। इहो इमदाद चयो हो त मुंहिंजो शेर न आहे, इहो कंहिं हिंदू शाइर जो शेर आहे, हिंदुस्तान जे। त तो चयो होसि हुनखे त इहो असुल में हुयो तुंहिंजो, लिखी हुन छॾियो आहे त ख़ैर आहे, का ॻाल्हि न आहे। इहो थींदो आहे, इहो साॻियो इहो वाक़ियो ग़ालिब जी ज़िंदगीअ में। वरी ग़ालिब इहो शेर लिखियो त कहिड़ो शेर दूध चरागे महफ़िल, बूए गुल नालाए दिल, दूध चरागे महफ़िल, जो तेरी बज़्म से निकला वो परेशान निकला। त उनखे चयो त इहो त बेदल जो शेर आहे। हा बेदल। बूए गुल नालाए दिल, दूध चरागे महफ़िल, हर रोज़ बज़्म चू बर्खास्त, परेशान बर्खास्त। इहो बेदल जो ऐं ग़ालिब जो न, इहो शेर मुंहिंजो हुयो, पर बेदल अॻु में आयो उन करे लिखी वियो हो। वाह वाह, मां देरि सां आयुसि, मां शेर वापसि न। वाह ज़बरदस्त। इहा हिकिड़ी पोइटिक जेका प्राइड हुई हुनजी। जॉन हिकिड़े दफ़े हिनखे ग़ालिब ते तनक़ीद कंदे तंज़ कंदे लिखियो, हमारा ग़ालिब आज़म था चोर आकाए बेदल का। इमदाद खां अॻु में उहो बताई रोल, शाइरनि जे लाइ रोल हुजणु तमामु ज़रूरी आहे। उन करे शेख अयाज़ बि रुलंदो हो त खुलंदो हुयो। शाइर रुलंदा आहिनि त खुलंदा आहिनि। अयाज़ ईंदो नारान काग़ान विच में मोकिलियूं करे, अयाज़ जहिड़ो कंजूस माण्हू
वेंदो उते पैसा भरे ऐं उते पोइ रुॻो किताब पढ़ंदो हुयो ऐं रुॻो पढ़ंदो हुयो ऐं रुॻो लिखंदो हुयो। दिलि थी चाहे त ही जिस्ती वटो फुरे थो था, तुंहिंजे कच्छ में थुल्हा किताब ते, थुल्हा किताब ते, जे कॾहिं बि न थी सघनि थो, कॾहिं बि न, तुंहिंजे अखड़ियुनि में अहिड़ा ख़्वाब न, वाह वाह वाह, तोखे कॉलेज मोकिले छॾियो, तोखे कॉलेज मोकिले छॾिया, क्या बात, क्या बात। दिलि थी चाहे त ही जिस्ती वटो फुरे थो, वाह, तुंहिंजे कच्छ में थुल्हा किताब ते, जे कॾहिं बि न थी सघनि पूरा, तुंहिंजी अखड़ियुनि में अहिड़ा ख़्वाब ॾेई तोखे कॉलेज मोकिले छॾियो। वाह वाह। इमदाद जी शाइरीअ में जेका रोमांटिक बग़ावत आहे, उहा इमदाद खां पोइ त आई घणनि शाइरनि जे हिसे में, त इमदाद खां अॻु में न आई। इहा नई तंद इमदाद पाण तबादी, इहो नओं असलूब, नओं घाड़ेटो, नओं सिटा, नओं सुर, इहो इमदाद जी पंहिंजी सुञाणप,